बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हींअर जंहिं मौज़ूअ ते पाण ॻाल्हायूं था उहो आहे सुर कल्याण दास्तान पहिरें जे इब्तिदाई बैतन में ज़िक्र आहे अल्लाह मुहम्मद ऐं चूंडियल बाना। इन मज़मून जे निस्बत सां कुझु बैत अर्ज़ु कयूं था। पहिरीं बैत आहे अवल अल्लाह अलीम अला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़ को रब रहीम सो सारा आहे सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जूं। हाणे हिन बैत में अलाह साईं जो तारफ़ आहे अवल अल्लाह अलीम। अवल शुरू अलाह जे नाले सां या बिस्मिल्लाह या पहिरीं अलाह जेको अलीम आहे सभु जा सभु इल्म ॼाणे थो। अला आलम जो धणी जेके बि आलम आहिनि उन्हनि सभिनी खां मथां आहे ऐं उनजो धणी आहे मालिक आहे। 18,000 आलमनि जो ज़िक्र अचे थो जंहिंमें जंहिं पाण आलम में रहूं था इहो आलम नासूत आहे, आलम मलकूत आहे, जबरूत आहे, बरज़ख आहे। इहे मतिलबु कुल आलम 18,000 ॿुधायूं था। कादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम। हीउ कादिर पंहिंजे कुदरत जी सिनफ़ सां सिफ़त सां क़ाइम आहे क़दीम असल खां शुरूअ खां क़ाइम दाइम आहे। वाली वाहिद वहदहू हीअ मालिक आहे, वाली आहे, वाहिद आहे, अकेलो आहे, वहदहू पंहिंजे वहदाने जे सिफ़त सां। राज़िक़ रब रहीम राज़िक़ आहे, रिज़्क़ ॾिए थो। 18,000 मख़लूक जो ज़िक्र अचे थो जंहिंमें 6,000 ज़मीन ते आहिनि, 6,000 पाणीअ में आहिनि, 6,000 पोलार में आहिनि। इन्हनि सभई जेके आहिनि से अलाह साईं जे दस्तरखान जो रिज़्क़ खाइनि था। रब आहे पालींदड़ संभालींदड़ आहे, रहीम आहे रहम कंदड़ आहे। सो सारा आहे सचो धणी चई हमद हकीम। छा साहिब थो चए त अहिड़े सचे धणीअ जी तूं साराह कर। हमद हकीम हिकमत वारे रब जा हमद चओ, उनजी साराह कर। करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जूं। हीअ सॼी मालिक जी पंहिंजे कर्म सां पंहिंजे महिरबानी सां हीअ सॼो जिनसार खे ठाहियो आहे या सॼी सिनतकारी पंहिंजे अलाह पाक जी आहे। हाणे तौहीद खे मञण खां पोइ असांजे वाजिबात असीं वरी रिसालत खे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे मञूं। उन्हनि खे मञण जे लाइ बि भिटाई साहिब जेको असांखे बैत जे वसीले जेका शइ सम्झाई आहे उनजो ज़िक्र ईअं था करियूं त चए थो वहदहू ला शरीक लहू जॾहिं चयो जन तन मञियो मोहम्मद कारणी हेजा साण हीअनि तॾहिं मझां तन अवचड़ कोन वॾियो। वहदहू ला शरीक लहू हू वाहिद आहे, हुनजो कोई शरीक कोन्हे। जॾहिं चयो जन जॾहिं जन इहा ॻाल्हि कई तन मञियो मोहम्मद कारणी हेजा साण हीअनि उन्हनि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे हेज मां शौक़ मां ऐं हीअं सां मञियो त हीउ मोहम्मद कारणी आहे। कारण सबबु ज़िक्र अचे थो त अलाह साईं फरमायो त जेकॾहिं मोहम्मद आऊं तोखे न ख़ल्क़ कयां त काइनात कोन ख़ल्क़ कयां। माना काइनात जे ख़ल्क़ करण जो कारण बि पाण आहिनि ऐं आख़िरत में गुनहगारनि जे शफ़ा जो कारण बि पाण बनबा। तॾहिं मझां तन अवचड़ कोन वॾियो। पोइ अहिड़नि माण्हू जेके हुआ उन्हनि मझां अवचड़ कोन वॾियो। अवचड़ ऐं ओलझण इहा नाखुन जी ॿोली आहे। माना ॿेड़ो आहे त ॿेड़ो अवचड़ में ख़राब चड़ में फासी पवंदो त चए थो उहे माण्हू फाथा कोन, उन्हनि जो ॿेड़ो किथे फाथो कोन, माना उहे गुमराह न थिया। वहदहू ला शरीक लहू जन उतोसी ईमान तन मञियो मोहम्मद कारणी कल्ब साण निशान उहे फाइक में फरमान अवचड़ कंहिं न ओलिया। वहदहू ला शरीक लहू वाहिद आहे, कोन शरीक कोन्हे। जन उतोसी ईमान जिन चयो ऐं ईमान सां मञियो। तन मञियो मोहम्मद कारणी कल्ब साण लिसान उन्हनि साॻियनि माण्हुनि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे कारणी करे मञियो पर कल्ब साण लिसान दिलि सां बि मञियो ऐं ज़बान सां बि उनखे मञियो कयूं। उहे फाइक में फरमान अवचड़ कंहिं न ओलिया। उन्हनि माण्हुनि जे बारे में क़ुर शरीफ़ में फाइक में फरमान आयल आहे अवचड़ कंहिं न ओलिया। इन्हनि खे केरु गुमराह न करे सघंदो। अवचड़ कंहिं न ओलिया सुतड़ विया सालम हेकाई हेक थिया अहद सां आलम बेबहा बालम आगे के आगे ही
अवसर कंहिं न ओलिया, उन्हनि खे को गुमराह न करे सघियो। सुतड़ विया साल में इहे पंहिंजी सलीम दिल नफ़्स मुतमइन ना खणी सुतड़ विया, सिधे रास्ते ते हलिया। हिकु ई हिकु थिया ऐद सां आलम, इहे इल्म वारा, महरफ़त जे इल्म वारा माण्हू अलाह पाक जे हिकाईअ में, उन जे तौहीद में, वहदत में महव थी हिकु थी विया। बेबाह बालम आगे के आगे, इन्हनि माण्हुनि जे नसीब में अलाह पाक असुल खां ई का कुझु बख़्शी लिखी छॾी ऐं इन्हनि खे बेपरवाह करे, हिननि माना मालनि असबाबनि खां, दुनियादारी खां, सभिनी खां बेपरवाह करे उन्हनि खे फ़र्क़ियो। आगे के आगे ही निसोरो ई नूर, ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून, सचन कोन्हे सूर, मौला कयो मामूर अंग अज़ल में उनजो। आगे के आगे ही निसोरो ई नूर, इन्हनि खे अलाह साईं असुल खां ई पैदा करण महिल ई हिननि खे निसोरो नूर माना रोशन ख़्याल करे पैदा कयो। ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून, हीउ क़ुरान शरीफ़ आहे त जेके अलाह जा वली आहिनि उन्हनि खे न ख़ौफ़ थींदो, न ई हू ग़मगीन गुज़ारींदा। सचन कोन्हे सूर, ही सचा माण्हू आहिनि, हिननि खे कंहिं क़िस्म जो फ़िक्रु कोन्हे, का तकलीफ़ हिननि खे कान ईंदी। मौले कयो मामूर अंगु अज़ल में उनजो, उनजो अलाह पाक असुल खां ई लिखण महिल ई उनजो अंगु ईअं लिखी छॾियो हो। इहे कुझु बस नबी साईं हाणे इहे जेको आहे सेवा चूंडियल बाना जिन जो ज़िक्र कयोसीं। महिरबानी।